क्या इन्होंने यहाँ रायगंज में मुफ्त इलाज का हुकूमत का कोई हॉस्पिटल आपको दिया है? दिल का तकलीफ होते हैं तो वो खुद लंदन भाग जाते हैं, इतना दूर जाने की जरूरत नहीं। कराची में हमने NICVD बना दिया है। अगर कराची की NICVD इस्तेमाल नहीं करना चाह रहा था तो फिक्र ना करें। अब इलेक्शंस में पीपल्स पार्टी की हुकूमत बन रही है। हम आपके लिए यहाँ रायगंज में मुफ्त इलाज, अगली बार जब दिल में तकलीफ होता है और फरवरी 1 पे होना ही है तो आपके लिए हम आपके लिए मुफ्त इलाज का हॉस्पिटल बना रहे हैं। लंडन प्लान तहत हिक पार्टीअ खे निशानो बणायो वियो। दिल जी तकलीफ़ थियण ते लंडन भॼण वारनि खे मशवरो ॾियां थो त कराची जे NICVD अस्पताल मां इलाज करायो। सिंध जियां पंजाब जे हर ज़िले में अस्पतालूं क़ाइम कंदासीं। PTI ऐं नून लीग जी कूड़ न हणंदासीं। मुलाज़िमनि जूं पघारूं ॿियूणियूं कंदासीं। ग़रीबनि खे घर ठाराए ॾिना वेंदा। नफ़रत ऐं गारियुनि वारी सियासत ते यकीन नथा रखूं। पीपल्स पार्टी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी जो वर्कर कन्वेंशन जे जलसे खे ख़िताब चयाईं। BISP जी रक़म वधाई वेंदी। पीपल्स पार्टी कच्छ नाबादनि खे मालकाना हक़ ॾींदी। रायगंज में दिल जी अस्पताल ठाहींदासीं ऐं नून लीग ऐं PTI जेको कमु न करे सघी उहो PP कंदी। चूंडूं 8 फरवरी ते थी रहियूं आहिनि। मुंझारो न पखिड़ियो वञे। जेकॾहिं इलेक्शन कमीशन सियासतदाननि खे ताहयात नाअहल करे सघे थी त पोइ सुप्रीम कोर्ट खे बि इख्तियार हूंदो। चीफ जस्टिस काज़ी फ़ाइज़ ईसा जा सियासतदान जी ताहयात नाअहलीअ बाबति केस जी ॿुधणीअ दौरान रिमार्क्स आर्टिकल 61(1)F तहत ताहयात नाअहली बाबति केस जी सुप्रीम कोर्ट में ॿुधणी जारी। चीफ जस्टिस चयो आहे त कानून ठही चुको आहे। नाअहली रुगो 5 सालनि ताईं आहे त पोइ ताहयात नाअहली कीअं थी। हिकु डिक्टेटर जे आंदल तरमीम जी हिमायत छो पई कई वञे। वकील खुर्रम रज़ा नाअहली केस में अदालती दायरे इख्तियार ते सवाल उथारे छॾिया। नेब जी सज़ा ॿुधायल अजाबदारनि लाइ 10 सालनि जी नाअहलीअ वारो मुदो बहाल। इस्लामाबाद हाई कोर्ट जे जस्टिस मोहसिन अख्तर कियानी ऐं जस्टिस समन रफ़त मुख्ता इम्तियाज़ नेब जी दरख़्वास्त ते ॿुधणी कई। अदालत सवाल कयो त 62(1)H में नाअहलीअ जे हवाले सां छा लिखियल आहे। नेब प्रोसिक्यूटर चयो त फाइक अली जमाली जी सज़ा सुप्रीम कोर्ट ताईं बरक़रार रही आहे ऐं नेब कानून मुताबिक़ सज़ा 10 साल रहंदी। अदालत दलील ॿुधण बैदि सिंगल बेंच जो फ़ैसिलो मुअतल कंदे स्टे ऑर्डर जारी करे छॾियो। नेपरा बिजली जी क़ीमत में वाध जो नोटिफिकेशन जारी करे छॾियो। 1 महीने लाइ फी यूनिट बिजली ₹4.12 महांगी। बिजली जी क़ीमत में इज़ाफ़ो नवंबर जे फ्यूल प्राइस एडजस्टमेंट जी मद में कयो वियो। नोटिफिकेशन मूजिबि मौजूदा इज़ाफ़ो वापेदारनि खां जनवरी जे बिलनि में उगाड़े वेंदो। फैज़ाबाद धरणु कमीशन लेफ्टिनेंट जनरल रिटायर्ड फैज़ हमीद इल्ज़ामनि जी तरदीद कंदे बयान में चयो आहे त हुकूमत जी हिदायत ते TLP सां ॻाल्हियूं कयूं। साज़िश जा इल्ज़ाम ग़लति आहिनि। लाहौर हाई कोर्ट बि PTI खां बेट जो निशान वापसि वठण ख़िलाफ़ दरख़्वास्त रद्द करे छॾी। PTI अॻवान उमर आफ्ताब अदालत में दरख़्वास्त दाख़िल कराई हुई। हाई कोर्ट दरख़्वास्त न ॿुधण जोगी करार ॾींदे रद्द करे छॾी। नामज़दगी कागज़ मंज़ूर या रद्द थियण ख़िलाफ़ अपीलूं दाख़िल करण जो मरहलो मुकमल। अपील ट्रिब्यूनल 10 जनवरी ताईं फ़ैसिला ॿुधंदियूं। नवाज़ शरीफ जा नामज़दगी कागज़ मंज़ूर थियण ख़िलाफ़ दाख़िल अपील ते रिटर्निंग ऑफिसर अॼु लाहौर जे अपील ट्रिब्यूनल में तलब। PTI बानी जी लाहौर ऐं मियां वाली तां नामज़दगी कागज़ रद्द थियण ख़िलाफ़ अपीलुनि ते बि फ़ैसिलो कयो वेंदो।
पीपल्स पार्टी GDA अगवान डॉक्टर फहमीदा मिर्जा के बैंक कर्ज मां आजो करण ते स्टेट बैंक ऑफ पाकिस्तान के किरदार ते सवाल उथारे छडिया। सईद गनी चयो आहे त मिर्जा फैमिली बैंक का कर्ज वठण वक्त फहमीदा मिर्जा जी जमानत ॾिनी। फहमीदा मिर्जा हकीकतूं लिकायूं, उन बुनियाद ते संदसि फार्म रद्द थियो, पर बदकिस्मतीअ सां स्टेट बैंक फहमीदा मिर्जा के बैंक कर्ज मां क्लियर करार ॾिनो। स्टेट बैंक जो किरदार शकी आहे। सिंध में रिटर्निंग ऑफिसरनि जे फैसलनि खिलाफ उम्मीदवारनि जी दाख़िल अपीलुनि ते ॿुधणी। इलेक्शन ट्रिब्यूनल कराची PTI समेत मुख़्तलिफ़ उम्मीदवारनि जे अपीलुनि ते 6 जनवरी लाइ धुरिन खे नोटिस जारी करे छॾिया। PPA जे रऊफ़ अहमद, PTI जे सुभान अली साहिल, फिज़ा शान, आज़ाद उम्मीदवार बदर अब्बासी ऐं सज्जाद हुसैन जे अपीलुनि ते लाॻापियल धुरिन खां जवाब तलब। बलूचिस्तान के सोराब के इलाके में RCD क़ौमी शाहरा ते तेज रफ्तार वैगन ऐं कार में टक्कर, 5 ॼणा फोतिन जा लाश सोराब अस्पताल मुंतकिल। फोतुन जो ताल्लुक सिंध के इलाके कंडियारो सां ॿुधायो वियो। इसराइल की गजा ते वहशानी बमबारी जारी। 24 कलाकनि दौरान 120 खां वधीक फलस्तीनी शहीद। दिल बला में केतरी इमारतों मलबे जो ढेर बणिजी वयूं। शहीद फलस्तीनी जो अंग 22,800 खां वधी वियो। 57,000 सख़्त